नासिन बुलड़ी शाह करीम में सुजागी पसंद फोरम पारां पहिरियों हज़रत शाह अब्दुल करीम बुलड़ी वारो अदबी फेस्टिवल मुनक़िद कयो वियो, जंहिंमें नाम्यारनि अदीबनि, लेखकनि, शाइरनि ऐं शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। ॾिसूं था अली हसन रिंद जी रिपोर्ट। बुलड़ी शाह करीम में पहिरियों हज़रत शाह अब्दुल करीम बुलड़ी वारो लिटरेचर फेस्टिवल सुजागी पसंद फोरम पारां मुनक़िद कयो वियो। फेस्टिवल नौजवान अॻवान ज़ुल्फ़िकार लुंड जी मेज़बानी हेठि थी गुज़रियो, जंहिंमें सिंध जे नाले वारनि अदीबनि, शाइरनि, महक़क़नि, सान्यावंदनि, मुबीन सिंधी, इब्राहिम सिंधी, डॉक्टर अल्ताफ़ महबूब जोखियो, सारंग जोयो, सुहिणी जोयो ऐं ॿियनि अदीबनि, शाइरनि ऐं महक़क़नि तोड़े शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते शाइरनि, अदीबनि ऐं महक़क़नि शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे जी शाइरी ऐं उन जे फ़लसफ़े ते रोशनी विधी। फेस्टिवल में सिंध जे नाले वारे अलगोज़े नवाज़, अरबाब अल्लाह बचायो खोसो ऐं ॿियनि फ़नकारनि पंहिंजे फ़न जो मुज़ाहरो कयो। उन मौक़े ते शाइरनि, अदीबनि, महक़क़नि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त शाह अब्दुल करीम बुलड़ी जी शाइरी इंसानियत ऐं सब्र जो दर्स ॾिए थी। पहिरियों दफ़ो हिते आई आहियां, पर असां पाण जेको आहे सिंध यूनिवर्सिटी जामशोर मां मास्टर्स कईसीं। शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे खे असां पाण पढ़ियो आहे, त उनजे तसौफ़ खे, फ़िक्र खे पढ़ियो आहे। अॼु असां उनजे शहर में मौजूदु आहियूं ऐं असां सुजागी पसंद फोरम जेको आहे असां उनखे जस था ॾियूं, जो शाह करीम बुलड़ी वारे जेके शहर में हेॾो वॾो फेस्टिवल रखियो आहे। शाह जे फ़िक्र ऐं फ़न ऐं शख़्सियत खे सम्झण जे लाइ, माण्हुनि में आम करण जे लाइ हीउ जेको वॾो फेस्टिवल रखियो आहे, असां उन्हनि खे तमामु घणो जेको आहे जस था ॾियूं। मां सम्झां थो त सिंध सुजागी पसंद फोरम ऐं मुखी पब्लिकेशन पारां जेको हीउ क़दम खयो वियो आहे, इंतिहाई साराह जोॻो आहे। ख़ासि तौर ते शाह अब्दुल करीम बुलड़ी वारो जेको सिंध जो माया नाज़ हिकिड़ो बहितरीनु शाइर आहे, जंहिंखे अंग्रेज़ उन आलमी शाइर चासर जो लक़ब ॾिनल आहे। त हीअ क्लासिकल शाइरी जे हवाले सां तमामु अहमियत जेको शाइर आहे, जंहिंजी शाइरीअ में जेको आहे सिंध जे दर्दनि जी, सिंध जे सूरनि जो ज़िक्र आहे। जेका इंतिहा पसंदी जेका थिए थी पई मज़हबी हवाले सां या कंहिं बि हवाले सां, त इहे इन्हनि बुज़ुर्गनि जी तरबियत अहिड़े क़िस्म जी रही आहे जो उहे माण्हू उन खां पासो कनि। इहे जेके जाइल आहिनि, मूरख मां मुरादी आहे न, इहे लिखियल पढ़ियल माण्हुनि जे ॾांहुं इशारो आहे, त इहे मूरख आहिनि, इहे अजायूं ॻाल्हियूं था कनि। हेॾा होॾा करण मां मुराद अजायूं ॻाल्हियूं करणु। दफ़ो हेॾो वॾो प्रोग्राम कयो अथनि ऐं उन्हनि खे उन्हनि जे जेके कारकुननि खे, उन्हनि जे जेके कमु करण वारनि खे, उन्हनि खे शाबाश हुजे। जंहिं वॾी महिनत जाखोड़ सां शाह करीम जी तारीख़ लिखी जॾहिं वेंदी, तॾहिं उनखे ख़बर पवंदी त हिन में शाह करीम में हीउ हेॾो वॾो प्रोग्राम थियो ऐं खोड़ सारा माण्हू आया। ऐं उन अहिड़नि सेमिनारनि, अहिड़नि प्रोग्रामनि जे थ्रू उहे जेको आहे उहे वरी हिन अदब इल्म सां चाह पैदा थींदो उनजो। इहो जेको आहे मुंहिंजो ख़्यालु आहे त वॾे में वॾो मक़सदु आहे जेको हासिलु थींदो। फेस्टिवल में जीअं सिंध क़ौमी पार्टी जे अॻवान नवाज़ खान ज़ौर, SDP अॻवान सलीम मेमण, सूफ़ी कुर्बान मल्ला ऐं ॿियनि शिरकत करे हज़रत शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे जी शाइरी ते रोशनी विधी। कैमरामैन बरकत अली रिंद सां गॾु अली हसन रिंद, आवाज़ न्यूज़, बुलड़ी शाह करीम।